अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे तमामु नंढड़ो आहे पर तमामु अहम आहे। जीअं त जॾहिं मां तव्हांखे SST ऐं SSP जी सिंधीअ जे हवाले सां तयारीअ लाइ चवंदी आहियां त मां तव्हांखे इहो ज़रूरु चवंदी आहियां त इंटर क्लास एंड जेका ग्रेजुएशन BA जा बुक्स आहिनि उनखे तव्हां ज़रूरु टच कयो। ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे त इंटर जो या BA जो जेको बुक आहे, इंटर जो जेको बुक आहे उहो ॿिनि पोर्शन ते हिसनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों आहे मज़मून ऐं ॿियो आहे शाइरी। पर जॾहिं त BA जो जेको बुक आहे उहो पहिरियों मज़मून आहे, पोइ कहाणियूं आहिनि, पोइ शाइरी आहे। उनखां पोइ जेको मज़मून वारो पोर्शन आहे उहो बि मां तव्हां सां शेयर कंदी हलां थी। तव्हां सां BA जा मज़मून बि शेयर कंदी थी हलां। उन ओज जी कहिड़ी ॻाल्हि कजे, हसामुद्दीन राशिदी, ठीकु आहे, पीर अली मोहम्मद राशिद जहिड़े हसामुद्दीन राशिदी, उहे ॾींहं उहे शींहं, हो ॾींहं ओॾोदी जा राइटर, ॿिया बि केतिरा ई उन्हनि जा जेके हाणे मूं बुक्स शेयर कया आहिनि नावलनि जा, तनक़ीद जा, तहक़ीक़ जा, त उन में उन्हनि जा ॿिया बि केतिरा ई बुक्स मूं तव्हां सां शेयर कया आहिनि। उन ओज जी कहिड़ी ॻाल्हि कजे, मज़मून आहे हसामुद्दीन राशिदी साहिब जो, शाह ऐं औरत डॉक्टर फ़हमीदा हुसैन। हिन दफ़े जेके टेस्टूं आयूं SST जूं SPSC जी तरफ़ खां, उन में शाह ऐं औरत बुक कंहिंजो आहे, डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो आयो हो। ऐं मूं तव्हांखे केतिरा ई दफ़ा ॿुधायो आहे त शाह ऐं औरत डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो मक़ालो आहे या थीसिस आहे, जेका हुनजी PhD जे लाइ उनजो जेको टॉपिक आहे उहो शाह ऐं औरत आहे। उनखां पोइ हिकु दफ़ो कमीशन जे पेपर में ॿियो सुवालु आयो ऐं हाणे रिसेंटली SST जे पेपर में बि आयो। उनखां पोइ पाकिस्तान जा सूफ़ी शाइर, ॿ नौजवान राइटर्स, तारिक अज़ीज़ शेख ऐं कमाल ॼामड़ो साहब, जिन जो इहो लिखियलु आहे पाकिस्तान जा सूफ़ी शाइर। उनखां पोइ सिंधू अहमद बशीर जो लिखियलु आहे। मोहान रंजा मोंजहारा रशीद भट्टी साहब जो तमामु सुठो ई मज़मून लिखियलु आहे, मूंखे तमामु मतिलबु पढ़ण में सुठो लॻंदो आहे। ऐं रशीद भट्टी साहब जो मज़मून आहे मोहान रंजा मोंजहारा। उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जो प्रोफेसर ऐं सिंधी जेको डिपार्टमेंट जो एक्स चेयरमैन डॉक्टर अनवर फ़गार हिकिड़ो साहब जो मज़मून आहे वरी वरंदो वाह। उहो बि हिन मज़मून वारे पोर्शन में BA जे असांजे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे निसाब में आहे वरी वरंदो वाह। सिंधी अदब में इंसानी हक़नि जो इज़हार ताज जोयो साहब, कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। ताज जोयो ऐं ख़ाकी जोयो ॿई भाइर आहिनि, पर ख़ाकी जोयो साहब खे असां इन हवाले सां नथा सुञाणे सघूं त हू ताज जोयो साहब जो भाइर आहिनि, पर ख़ाकी जोयो साहब बज़ाते ख़ुदि सिंधी अदब में हिकिड़ी निमाया हैसियत रखनि था ऐं उन्हनि जो हिकिड़ो तमामु सुठो ऐं अहम कमु थियलु आहे। ऐं ताज जोयो साहब कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि। त हीअ जेके नव कहाणियूं हुयूं, बेसिकली मुंहिंजो जेको मक़सदु हुयो त हीअ जेके कहाणियूं बार बार रिपीट थियनि थियूं ऐं तमामु मशहूरु कहाणियूं उहे तव्हां सां शेयर कयां। पर पोइ मां सोचियो चलो मां मज़मून बि तव्हां सां शेयर कंदी हलां थी। इन लाइ शाह ऐं औरत ऐं इन लाइ जो शाह ऐं औरत जेको आहे ऐं हिकु ॿ दफ़ो रिपीट थी चुको आहे मुख़्तलिफ़ टेस्टुनि में। त इहो नंढिड़ो क्लास अॼु जो, ऐं जेको ईअं खणी चइजे त जेको BA सिंधी आहे ऐं ईअं खणी चइजे त जेको ग्रेजुएशन BA फाइनल जी जेका सिंधी आहे उनजो हिकिड़ो आउटलाइन या शॉर्ट इंट्रो तव्हां सां पेश कयो। उमेदु आहे त तव्हां लाइ लाभाइतो साबित थींदो। इन हवाले सां कोई बि सवाल हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। तव्हांखे हीअ क्लास कीअं लॻो, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय बि ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे क्लास खे पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। अलाह दर दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे तव्हांजे नेक मक़सदनि में कामयाबु करे, तव्हांजे लाइ रोज़ीअ जा दरवाज़ा खोले ऐं तव्हांखे कामयाबु कामरान ऐं इज़त शोहरत ऐं पंहिंजे नेमतुनि सां सरशार करे पंहिंजो ख़्यालु रखंदासीं। सलामत सां सलामत।